जेको वाक़ियो थिए पियो उन वाक़े जा तफ़सील कहिड़ा आहिनि, छो त उहो तव्हांजो तक आहे। ॿियो त इहो इल्ज़ाम उहा जेकी मुतासिर जेका औरतूं आहिनि, जेके सोलंकी बिरादरी जूं, उहे हणनि पियूं त जेके तशदुद कराईंदड़ आहिनि उन्हनि जो को तव्हां जी फैमिली सां को तालुक़ु आहे, छा चवणु आहे तव्हांजो? दादा, पहिरीं ॻाल्हि त आउं हैरान आहियां इन ॻाल्हि ते त असांजा इलाही केतिरा पढ़िया लिखिया माण्हू बिना कंहिं सम्झ जे सोशल मीडिया ते लिखण पिया शुरू कनि त सरदार साहिब जो भाउ आहे, उन में शामिलु आहे, फलाणो आहे, हीअ आहे। आउं त सॼो ॾींहुं मीटिंग्स में क़ाबू हुअसि। हाणे मूंखे थोरी देरि पहिरीं मूं ॾिठो आहे या ख़बर पई आहे त उते इहो वाक़ियो थियो आहे। मुंहिंजा वीडियोज़ बि ॾिठा आहिनि। मूं SP सां ॻाल्हायो आहे। SSP चए थो त इहो कोर्ट जो को ऑर्डर हुयो, उन मोहलत ॾिनी हिनखे कोर्ट 3 ॾींहंनि जी। बैलफ पंहिंजो गॾु मोकिलियो अथसि त वञी हिनखे वैकेट करायो प्लाट। इन में को शाह साहब आहे खेजराड़ी जो, ऐं मुंहिंजो ॻोठु आहे खारड़ो सैयद। मुंहिंजे भाउर जे नालनि जी सभिनी खे ख़बर आहे। उन्हनि जो को तालुक़ु कोन्हे, लोकल माण्हुनि खे बि ख़बर आहे। हाणे आउं हैरान आहियां पढ़ियल लिखियल माण्हुनि ते त ॻाल्हि खे सम्झण खां अॻु में कनि था। वाक़ियो बिल्कुलु ग़लति आहे। कोर्ट हुजे या कोर्ट जा ऑर्डर हुजनि, न्याणियुनि जी तज़लील करणु रमज़ान शरीफ़ में कंहिंखे बि हक़ु नथो पुॼे। मूं हाणे SSP सां ॻाल्हायो आहे। मूं चयो जेके हुन में मुलविस आहिनि उन्हनि खे हुन में कैफ़र किरदार ते पुॼायो, कोर्ट खे बि आगाही ॾियो। प्लाट जो जेको बि मामिलो आहे, जंहिंजो बि प्लाट आहे, मूंखे ख़बर न आहे कंहिंजो आहे, मूंखे त ख़बर बि कान्हे इन मामले जी। हाणे मूंखे ख़बर पई आहे। उहो जेको नालो पिया खणनि शायदि ग़ालिबन को हबीब शाह, हाणे उहो खेजराड़ी जा सैयद आहिनि। अलॻि सैयद सॼी सिंध में वेठा आहिनि। हाणे को बि सैयद जेकॾहिं उथंदो उन प्लाट जो मैटर हूंदो, उहो छा सरदार शाह उन में शामिलु हूंदो छा, या उन सां लिंक कंदा? ऐं इहो चवां त मामलनि जी तस्दीक थियणु खपे। ॾिसो मामिलो छो थियो आहे, वाक़ियो कीअं थियो आहे। वाक़ियो जंहिं अंदाज़ में मूं वीडियो ॾिठियूं आहिनि, हाणे ॾिठियूं अथमि, ग़लति थियो आहे। 100% ग़लति थियो आहे। मूं SP सां ॻाल्हायो आहे त जेके उन मुलविस पुलिस एहलकार आहिनि उन्हनि ते एक्शन खणो। ऐं आउं लोकल माण्हुनि खे बि चवां थो त ॿियनि खे बि चवां थो त भई तस्दीक करण खां सवाइ कंहिं ते एलिगेशन हणणु या कंहिंजी रेपुटेशन ख़राबु करणु या कंहिंजो को उन सां इमेज इन्वॉल्वमेंट ई न हुजे, उनजी साख खे नुक़सानु पुॼाइणु, इहो कंहिंखे ज़ेब नथो ॾिए। मुंहिंजो कहिड़ो हुन सां तालुक़ु ऐं वाक़ियो थी सघे थो? आउं कीअं चाहींदुसि त भई उते इन क़िस्म जो थिए? सवाल ई कोन थो पैदा थिए। ऐं न को हिन में मुंहिंजो भाउ, न को मुंहिंजी फैमिली जो को माण्हू को शामिलु न आहे। ऐं इहो त चवणु मुंहिंजे ॻोठ जो बि को माण्हू शामिलु न आहे। हाणे इहो जिते जा बि आहिनि, जेको उनजो वाक़ियो आहे उहो कोर्ट कयो ऑर्डर, उहो SSP खे चयो अथऊं प्रेस कॉन्फ्रेंस करे पंहिंजी पोजीशन क्लियर करे।